अस्सलाम वालेकुम। बारिश जो सिलसिलो, बरसात जो सिलसिलो, मींहं जो सिलसिलो जारी आहे। सारंग पंहिंजे जो बन ते आहे। आसमान जेको आहे झुड़ सां भरियल आहे ऐं वण टण ॿूटा सां वारा सभु फ्रेश लॻा पिया आहिनि माशाअल्लाह। ऐं वरी मां शाह जो रिसालो खयो आहे ऐं सुर सारंग जीअं त मां पढ़ंदी आहियां वेही मींहं जी मुंद में, सो अॼु वरी पढ़ां थी। मां वटि तक़रीबन 40 सालनि खां ई रिसालो आहे। शाह जो रिसालो कल्याण आडवाणी जो तरतीब ॾिनल आहे, ठीकु आहे। ऐं इन मां ई मां पढ़ंदी आहियां। इन में ई जेको आहे मीनिंग्स बि आहिनि ऐं साइड में थोरी घणी एक्सप्लेनेशन बि ॾिनल आहे, जंहिंसां आराम सां हिन खे सम्झी सघिजे थो। अल्हम्दुलिल्लाह इलाही सारो मींहुं वसी चुको आहे। हीअ बैत ॾिसो, बैत नंबर 13 ऐं शाह जो रिसालो आहे सुर सारंग दास्तान पहिरियों। हा 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 माशाअल्लाह। बर वठा थर वठा वठियूं तरायूं, पिरह जो पटनि ते कन विलोड़ा वायूं, मखण भरीन हथड़ा संघारियूं सायूं, सारे ॾुहनि साम्हियूं ॿोलायूं रानियूं, बानियूं ऐं बायूं पखे सुहन पंहिंजे। छो त बर वठा तर वठा, बर माना वीराना, तर माना पूरा मैदान, ऐं तरायूं माना ढंढूं खॾूं, ऐं जेके सभु सुको पियो हूंदो आहे हर शइ। त जॾहिं मींहुं वसियो आहे त हाणे हर शइ में पाणी फैलिजी वियो आहे। पिरह जो पटनि ते कन विलोड़ा वायूं, पिरह छा आहे सुबुह सवेर जो टाइम, असुर जो टाइम, ठीकु आहे। ऐं विलोड़ा जेको विलोड़बो आहे ॾुध में, जेको विलोड़ण जो आवाज़ु ईंदो आहे, लस्सी जॾहिं विलोड़बी आहे, ॾुध विलोड़बो आहे त उन में हिकिड़ो आवाज़ु थींदो आहे मांधाणीअ जो। त चए थो असुर जे टाइम ते मैदाननि ते जेके बि ख़ुशहाल घर आहिनि उन्हनि में लस्सी विलोड़ण जा, ॾुध विलोड़ण जा आवाज़ था अचनि। मखण भरीन हथड़ा संघारियूं सायूं, ज़हरा मींहुं वसियो आहे, ख़ुशहाली आई आहे। मालदारनि जूं मायूं जेके आहिनि उहे मखण में हथ भरियो वेठियूं आहिनि, छो त ॾुध थियूं विलोड़नि। सारे ॾुहनि साम्हियूं ॿोलायूं रानियूं, ॿोलायूं मेन जो क़िस्म आहे, रानियूं माना ख़ुशि ऐं ख़ुशहाल, ऐं मतिलबु जेके बरसाति जे करे जेके तमामु ख़ुशीअ में ॿुॾल हुजनि। त चए थो त जेके मालिकियाणियूं आहिनि मेहुनि जूं, उन्हनि जे साम्हूं जेके बि ख़ुशीअ में सरशार मेहूं बीठियूं आहिनि उन्हनि खे ख़ुशीअ सां ॾुहनि थियूं। ऐं पोइ चए थो शाह साहिबु त बानियूं ऐं बायूं पखे सुहनि पंहिंजे। बानियूं माना नौकराणियूं, जेके कमु करण वारियूं कनीज़ूं, बायूं माना जेके मालिकियाणियूं, ऐं पखे सुहनि पंहिंजे, पखा माना घर, सुहनि माना ठहनि, ऐं माना सुहिणियूं थियूं लॻनि, ठहनि थियूं पंहिंजे घर में, चाहे उहे बानियूं हुजनि या साइणियूं हुजनि, मालिकियाणियूं हुजनि। यानी मींहुं जॾहिं वसे थो त हिकिड़ी ख़ुशहाली फैलिजी थी वञे, ख़ुशी फैलिजी थी वञे, माण्हुनि में हिकिड़ो सुकून आहे, हिकिड़ो करार आहे। त पोइ चाहे उहा ग़रीब जी औरत हुजे घर जी या अमीर जी हुजे, उहे सभु पंहिंजे घरनि में सुखियूं ऐं ख़ुशहाल आहिनि ऐं उते ख़ुशि आहिनि। हीउ हिकिड़ो प्यारो बैत ॾिसो, ख़ुशीअ जो इज़हार। मुंद थी मंडल मंडिया की ओहिड़नि ओक, छाछर थी छननि में मेहियूं चरनि मोक, सरहियूं थियूं संघारियूं पोयो पाइनि तोक, मेहा चिभिड़ फुंगियूं जित थियनि सभई थोक, लाहे मथां लोक ॾोलाए जा ॾींहड़ा। यानी हिन में ॾिसो, मुंद थी मंडल मंडिया माना मींहं जी मुंद थी वई आहे, ऐं साज़ जेके आहिनि हाणे तयारु आहिनि, यानी वॼण जे लाइ मींहं जा आवाज़, गजगोड़, खिवणियूं। त की ओहिड़नि ओक, ओहिड़ा छा आहिनि? ओहिड़ा आहिनि वसकारो, बारिश, तेज़ बरसाति। ओक माना पालूट, माना फैलिजणु, पखिड़िजणु। त चए थो मुंद थी आहे, साज़ सॼा तयारु आहिनि वॼण जे लाइ, ऐं तेज़ बरसाति जेको आहे हर तरफ़ फैलिजी वई आहे। ऐं छाछर थी छननि में, छाछर, छाछर चइबो आहे, छाछर आहे गाह, छाछर थी छननि में, जेके हेठां जा मैदान हूंदा आहिनि ऐं उन्हनि में पाणी भरिजी वेंदो आहे, हेठायूं हूंदियूं आहिनि, उन्हनि में जॾहिं पाणी भरिबो आहे त बेअख़्तियार कुदरती गाह फुटंदा आहिनि। त चए थो त उन्हनि छननि में, उन्हनि हेठां तरनि में जेका गाह बेशुमार फुटो आहे, ऐं मेहूं चरनि मोक, मोक माना जाम घणा, यानी एॾा जो गाह फुटाइनि वठी मींहं थिया आहिनि त मेहूं बि जाम गाह थियूं चरनि। सरहियूं थियूं संघारियूं पोयो पाइनि तोक, ठीकु आहे। संघारियूं माना उन मालवंद माण्हुनि जूं मायूं, औरतूं,
त सरयूं थियूं संघारियूं, सरयूं माना ख़ुशि। उहे मालवंद माण्हुनि जूं मायूं जेके आहिनि ॾाढियूं ख़ुशि आहिनि ऐं पोयो पाइनि तौक, तौक माना हार, पोयो माना मोती पोइबा आहिनि हिकु लड़ीअ में जीअं पिरोइबा आहिनि। त उहे जेके मायूं आहिनि उहे गुलनि जा हार पोइ पंहिंजे ॻिचियुनि में थियूं पाइनि, छो त एॾी सावक आहे, सूंहं आहे, हर तरफ़ गुल फुल आहिनि। ऐं पोइ चए थो त मेहा चिभड़ फुंगियूं, मेहा चिभड़ इहे भाॼियूं आहिनि, फुंगियूं खुंभियुनि खे चइबो आहे। जिते थियनि सभई थोक, थोक माना हर तरह जा गाह, यानी मुख़्तलिफ़ भाॼियूं ऐं मुख़्तलिफ़ गाह इलाही थिया आहिनि। ऐं लाहीअ मथां लोक ॾोलाए जा ॾींहड़ा, लोक माना आवाम, आम माण्हू, ॾोलाए माना ॾुखु। शाह साहिबु दुआ थो घुरे, यकीननि दुआ अलाह खां ई थी घुरिजे त मुंहिंजा मालिक तूं हिन सॼे अवाम तां, हिन लोक तां ॾुख जा ॾींहड़ा ख़तमु कर। सो इहो जॾहिं मींहुं वसे थो त ईअं ख़ुशियूं ऐं ख़ुशहालियूं अची थियूं वञनि हर तरफ़। माण्हू करार में आहिनि, माण्हू ख़ुशीअ जो इज़हार कनि था पंहिंजे पंहिंजे हिसाब सां। हे त मूंखे ॾाढो वणंदो आहे, ॾाढी गहरी माना बि आहे इन जी। शाह साईं फरमाए थो ऐं मींहं खे मुखातिबु करे थो फरमाए त वसण अखिड़ियुनि जीअं जे हूंदसि खे मींहं त हूंदा रातो ॾींहं बसि बूंदियूं न करे। त मींहं खे चए थो जीअं अखियूं थियूं वसनि न पंहिंजनि पिरनि प्यारनि जे इंतज़ार में, उन्हनि जे ॾिठे बग़ैर जिन जूं अखियूं वसंदियूं हूंदियूं, जेके रोईंदा हूंदा, ॻोढ़ा बसि न थींदा हूंदा, त चए थो त उन्हनि माण्हुनि वांगुरु जे, उन्हनि अखियुनि वांगुरु जे तूं वसणु सिखे न मींहं, त जेकर तूं रातो ॾींहं बसि बूंदियूं न करे, राति ॾींहं तूं वसणु बंदि न करे, तुंहिंजूं बूंदूं जेके आहिनि उहे बंदि ई न थियनि, बूंदनि खां तूं बसि ई न करे। सो आशिक़नि जे अखियुनि वांगुरु, या जेके जुदाई में मुब्तला आहिनि या जिन जा पिरी प्यारा परे आहिनि, उहे उन्हनि सां नथा मिली सघनि, त जीअं उन्हनि जूं अखियूं वसंदियूं थियूं रहनि। जेकर न तूं उहा सिखे वसणु, त पोइ असांखे मींहं लाइ सिकाए ई न, तूं राति ॾींहं पियो वसे। सो इहे कुझु बैत हुया हिन मौसम सां, हिन मुंद सां बिल्कुलु लाॻापियल, इन सां रिलेटेड, जेके मां तव्हां सां शेयर कया। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां इहे बैत ॿियनि सां शेयर कंदव, जीअं सभिनीनि ताईं इहो शाह अब्दुल लतीफ़ भटाईअ जो पैगाम पहुची वञे। ऐं तव्हां ॾिसो त माण्हुनि जो ख़ुशियुनि जो कीअं इन में इज़हार कयो अथसि। ठीकु आहे, मखण थियूं विलोड़नि, गुलनि जा हार ठाहे थियूं पाइनि मायूं, माना सुखियूं आहिनि, ख़ुशि आहिनि, बुख न आहे, बदहाली न आहे, उन्हनि जा माल, उन्हनि जा जानवर बि सुखिया आहिनि। ऐं उनखां सवाइ इंसान जे जज़्बनि जी अकासी कीअं आहे, अखियूं कीअं थियूं रोइनि पंहिंजनि जी यादि में। त पोइ जेकॾहिं न मींहुं इहो सिकी पए त असांखे सिकाए ई न, पियो वसे राति ॾींहं। छा त तर्जुमानी थियल आहे हिन में इंसाननि जे अहसासनि जी, जज़्बनि जी, माहौल जी। सो तमामु बहितरीनु पैगाम आहे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मां एतिरी एक्सपर्ट न आहियां जो अञा मां इन्हनि जी गहराई में वञी सघां, पर पोइ बि जेतिरो मूंखे सम्झ में अचे थो उहो मां तव्हां सां शेयर कंदी थी रहां। सो मूंखे उमेदु आहे त तव्हां बि इहे वीडियोज़ ॿियनि सां शेयर कंदव ऐं इहो शाह अब्दुल लतीफ़ भटाई जो जेको बि पैगाम आहे उनखे पखेड़ींदव। ख़ुशि हुजो।